Hello everyone, welcome to Sindhi online school. I'm your English teacher. My name is Mohammad Usman. गुज़रियल जेको असांजो लेक्चर हुयो वो प्रेजेंट टेंसेस जे हवाले सां हुयो, जंहिंमें असां प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जो ज़िक्र कयोसीं। अॼु जो जेको टॉपिक आहे उहो आहे सिंपल पास्ट टेंस। सिंपल पास्ट टेंस के असां ज़मान हाल भी चवंदा आहियूं, ज़मान माज़ी भी चवंदा आहियूं। ज़मान माज़ी असां किथे इस्तेमालु कंदा आहियूं ऐं ज़मान माज़ी जी जेका सेंटेंस फॉर्मेशन आहे उन जो अॼु असां ज़िक्र कंदासीं। द फर्स्ट थिंग दैट वी आर गोइंग टू डिस्कस टुडे इज़ द यूसेज ऑफ सिंपल पास्ट, दैट व्हाट इज़ दैट सिचुएशन वेयर वी कैन यूज़ simple past tense and what is the verb formation of simple past tense, how we can construct a sentence of simple past tense. So it is very simple tense that we are going to discuss today. So let's start. Simple past tense yani zaman mazi usage ahe. Simple past tense is used for an action happened in the past. इन जो मतलब इहो आहे त सिंपल पास्ट टेंस जेको आहे उहो उन कम जे लाइ इस्तेमालु थींदो आहे जेको माज़ीअ में थी चुको हुजे। तमामु आसान ॻाल्हि आहे, यानी जेका बि शइ माज़ीअ में थी आहे उन जेको बि कमु माज़ी में थियो आहे, जेको बि कमु पास्ट एक्शन्स जे तौरु गुज़री चुको आहे उहो असां सिंपल पास्ट टेंस में लिखंदा ऐं पढ़ंदा आहियूं। तमामु आसान हिकिड़ो एग्ज़ाम्पल लिखियो आहे मां हिते, आसिफ वेंट टू हैदराबाद येस्टरडे। आसिफ कल्ह हैदराबाद वियो। हाणे ॾिसो हिन में जेको कमु आहे यानी जेको टेंस इस्तेमालु थियो आहे, वर्ब फॉर्मेशन इस्तेमालु थी आहे। हिते वर्ब आहे वेंट, इन जो फर्स्ट फॉर्म आहे गो, ऐं हिते असां जेको इस्तेमालु कयो आहे उहो सेकंड फॉर्म इस्तेमालु कयो आहे जेको असां फॉर्मेशन में अॻिते हली पढ़ंदासीं। पर सिर्फ़ु हिते असांखे हिकिड़ो इहा शइ ॾिसणी आहे त हीउ जेको कमु आहे यानी वञण जो अमल इहो कॾहिं थियो आहे, इहो कल्ह थियो आहे, यानी हीउ कमु गुज़री चुको आहे, हीउ कमु कल्ह थी चुको आहे। त हीउ जेको बि कमु असां महिल ॿुधाए रहिया आहियूं त हीउ जेको कमु आहे इहो माज़ी में थियो आहे, यानी माज़ी में जेको बि कमु थींदो असां उनखे सिंपल पास्ट में लिखंदासीं। ॿियो सेंटेंस आहे आसिफ कंप्लीटेड हिज मैट्रिकुलेशन इन 2006। आसिफ पंहिंजी मैट्रिकुलेशन यानी मैट्रिक जो एग्ज़ाम जेको आहे, मैट्रिक जी जेको इम्तिहान आहे, जेका डिग्री आहे, पंहिंजी जेका मैट्रिकुलेशन आहे उहा 2006 में मुकमल करे चुको आहे। हाणे हिन महिल ॾिसो त 2020 पियो हले ऐं हीअ जेका असां ॻाल्हि कयूं पिया मैट्रिकुलेशन मुकमल थियण जी जेका ॻाल्हि आहे उहा कॾहिं मुकमल थी आहे, इहो जेको अमल आहे कॾहिं थियो आहे 2006 में, यानी इहा बि माज़ी जी ॻाल्हि आहे। त माज़ीअ जी जेका बि ॻाल्हि हूंदी असां सिंपल पास्ट में लिखंदासीं। हाणे हिन जी असां वर्ब फॉर्मेशन ॾिसंदासीं त जेके सिंपल पास्ट टेंस जा जेके सेंटेंसिस आहिनि उहे कीअं ठहंदा आहिनि। मां हिते हिकिड़ी जनरली वर्ब फॉर्मेशन लिखी आहे अफर्मेटिव सेंटेंस जी, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट जी जगह ते एडवर्ब ईंदो या ऑब्जेक्ट ईंदो या थी सके ॿई बि अचनि। त सब्जेक्ट सां गॾु V2, V2 जो मतिलबु आहे वर्ब जो सेकंड फॉर्म ऑफ वर्ब। गुज़रियल जेके बि लेक्चर्स हुया उन में असां V1 पे लिखियोसीं, पर हिते असां V2 लिखियो आहे। V2 जो मतिलबु आहे वर्ब जो सेकंड फॉर्म। सब्जेक्ट खां पोइ वर्ब जो सेकंड फॉर्म ईंदो, ऑब्जेक्ट ईंदो या एडवर्ब ईंदो या ॿई ईंदा। असां हिन स्ट्रक्चर ते हिकिड़ो सेंटेंस ठाहियो आहे, आसिफ वेंट टू हैदराबाद येस्टरडे। साॻियो ई सेंटेंस मां हिते खणी आयो आहियां, आसिफ वेंट टू हैदराबाद येस्टरडे। आसिफ कल्ह हैदराबाद वियो हुयो। हिन साॻे सेंटेंस खे मां जॾहिं नेगेटिव थो कयां त नेगेटिव यानी नाकारी जुमिलो, त उन में असां छा था इस्तेमालु कयूं इहो ॾिसंदासीं। आसिफ डिड नॉट गो टू हैदराबाद येस्टरडे। हाणे हिते ॾिसो, हिते नॉट जो इस्तेमालु त थियो आहे, पर उन नॉट सां गॾु हिकिड़ो असां इज़ाफ़ी हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे डिड।
तव्हां सिंपल प्रेजेंट टेंस खे यादि कंदव त उते असां डू डज़ जो इस्तेमालु पिया कयूं जॾहिं असां नेगेटिव या इंटेरोगेटिव सेंटेंसिस ठाहियूं पिया त उते असां डू या डज़ जो इस्तेमालु पिया कयूं पर सिंपल पास्ट में डू डज़ असां इस्तेमालु कोन कंदा आहियूं असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु डिड इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं बि नेगेटिव सेंटेंस ठाहींदासीं त उन जॻह ते असां डिड इस्तेमालु कंदासीं हिकिड़ी ॻाल्हि इहा यादि करण जी आहे ॿी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बि डिड इस्तेमालु थींदो त उन सेंटेंस में वर्ब जो हमेशा फर्स्ट फॉर्म इस्तेमालु थींदो ॾिसो अफर्मेटिव में असां लिखी आयासीं असां इहा ज़िक्र कयोसीं त वर्ब जो सेकंड फॉर्म सब्जेक्ट खां पोइ वर्ब जो सेकंड फॉर्म ईंदो इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अफर्मेटिव सेंटेंस जे हवाले सां ॻाल्हि कईसीं पर असां जॾहिं नेगेटिव ॻाल्हि कंदासीं सिंपल पास्ट टेंस में जॾहिं असां नेगेटिव सेंटेंस ठाहींदासीं त नेगेटिव में असांखे डिड जी ज़रूरत पवंदी ऐं जॾहिं बि डिड ईंदो त उन सेंटेंस में जेको वर्ब आहे उहो फर्स्ट फॉर्म ईंदो इहा ॻाल्हि हिते बि मां लिखी आहे त डिड सां हमेशा V1 ईंदो यानी वर्ब जो फर्स्ट फॉर्म आसिफ डिड नॉट गो टू हैदराबाद येस्टरडे आसिफ कल्ह हैदराबाद न वियो हुयो अचूं था हेठिएं सेंटेंस ते जेको इंटेरोगेटिव यानी सवालिया जुमिलो आहे डिड आसिफ गो टू हैदराबाद येस्टरडे छा आसिफ कल्ह हैदराबाद वियो हुयो क्वेश्चन मार्क त हिते ॾिसो असां डिड खे पहिरियां खणी आया हुआसीं जीअं सिंपल प्रेज़ेंट टेंस में असां डू डज़ खे पहिरियां खणी पिया अचूं सब्जेक्ट जे पहिरियां खणी पिया अचूं हिन में असां डिड खे पहिरियां खणी था अचूं बाक़ी सॼो सेंटेंस उहो ई ठहंदो जीअं असां अफर्मेटिव सेंटेंस लिखंदा आहियूं डिड आसिफ गो टू स्कूल डिड आसिफ गो टू हैदराबाद येस्टरडे छा आसिफ कल्ह हैदराबाद वियो हुयो हिते ॾिसो त हिते डिड सां गॾु वर्ब जो फर्स्ट फॉर्म आयो आहे जीअं हिते असां डिड सां गॾु फर्स्ट फॉर्म इस्तेमालु कयो आहे अहिड़े तरीक़े सां नेगेटिव ऐं इंटेरोगेटिव में जॾहिं डिड जो इस्तेमालु थींदो त वर्ब जो हमेशा फर्स्ट फॉर्म यानी V1 इस्तेमालु थींदो अचूं था नेगेटिव इंटेरोगेटिव सेंटेंस ते नेगेटिव इंटेरोगेटिव यानी सवालिया ऐं नाकारी ॿई ॻाल्हियूं जंहिंमें सवाल बि हुजे ऐं न जो ज़िक्र बि हुजे ही सेंटेंस आहे डिड आसिफ नॉट गो टू हैदराबाद येस्टरडे छा आसिफ कल्ह हैदराबाद न वियो हुयो यानी असां कंहिंखां पुछूं पिया त छा कल्ह आसिफ हैदराबाद वियो हो त इहो सवाल थी वियो पर जेकॾहिं असां हिनखे नेगेटिव बि इन में शामिलु कयूं नेगेटिविटी बि शामिलु कयूं त इहो सवाल ईअं थींदो त डिड आसिफ नॉट गो टू स्कूल हैदराबाद छा आसिफ कल्ह हैदराबाद न वियो हुयो सो इहो जेको असां डिस्कस कयोसीं इहो सिंपल पास्ट हुयो जंहिंमें असां ज़िक्र कयोसीं त सिंपल पास्ट टेंस जेको आहे उन्हनि कमनि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे simple past tense is used for those actions that were happened in the past जेके माज़े में थी चुका आहिनि या गुज़री चुका आहिनि so today's lecture was so simple and I would suggest you to practice all this. Thank you.